सतनाम सत श्री अकाल। एक ओंकार सतनाम करता पुरख निर्भव निर्वैर अकाल मूरत अजूनी सैभं गुर प्रसाद जप आद सच जुगाद सच है भी सच नानक होसी भी सच। सतनाम सत श्री हरिवार। हरि जी यादगिरी में हरि जे सिमरन जे महिमा में सुखमनी साहिब जे पहिरें अष्टपदी जा जेके पद हली रहिया आहिनि, अॼु पोयों पद 8हों पद। असां श्रवण कंदासीं। हर सिमरन कर भगत प्रगटाए, हर सिमरन कर भगत प्रगटाए, हर सिमरन कर भगत प्रगटाए। हर सिमरन लगे वेद पाए, हर सिमरन करे हाँ वेद लग वेद पाए, हर सिमरन लगे वेद पाए। हर सिमरन भय सिद्ध जति दाते, ओ हर सिमरन भय सिद्ध जति दाते। हर सिमरन नीच चौकुंट जाते, हर सिमरन नीच चौकुंट, हर सिमरन नीच चौकुंट जाते। ओ हर सिमरन धारी सब धरना, हर सिमरन धारी सब धरना। सिमर सिमर हरे कारण करना, वाहगुरु सिमर सिमर हरे कारण करना। हर सिमरन कियो सगल अकारा, ओ हर सिमरन कियो सगल अकारा। हर सिमरन में आप निरंकारा, वाहगुरु हर सिमरन में आप निरंकारा। कर कृपा जिसो आप बुझाया, कर कृपा जिसो आप बुझाया। नानक गुरमुख हर सिमरन तने पाया, हर सिमरन ओ नानक गुरमुख हर सिमरन तने पाया।
हर सिमरन तन पाया, हर सिमरन तन पाया, सुख मनी सुख अमृत प्रभु नाम। भगत जना के मन विश्राम, भगत जना के मन विश्राम, ओ सुख मनी सुख अमृत प्रभु नाम। भगत जना के मन विश्राम, साहब प्रभु जी याद जी महिमा। असांजी धार्मिक दुनिया में दया मेहर फज़ल बाज रहम इन भरोसे ते घणी बीठल आहे। तो जीव चाहे मूंखे दया थे तो उनखे उल्टो वराए, दयाद दयाद याद 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 के बनाए रखे। याद में दया जुड़ियल आहे, घुरण जी ज़रूरत न पवंदी। श्री राम बस। भगवान गीता में चयो स्मृति मां है, यादगिरी याद के पकड़। उन प्रभु जी याद में केड़ा केड़ा फ़ाइदा आहिनि। हर स्मरण कर भगत प्रगटाए। हरि जी याद करण जे करे ई जेकी भी आद खां वठी हिन महिल ताईं संसार में संत और भगत प्रगट थिया आहिनि, उनजो मुख्य बुनियाद आहे प्रभु जी याद, प्रभु जो सिमरन, प्रभु जो जाप। हर सिमरन कर भगत प्रगटाए। कल्ह कल्ह जेके मल्हायो वियो, उन मल्हाइण जो बुनियाद असांजो प्रहलाद भगत हिकिड़ो ई अखर बस पकड़े छॾियईं। पीउ चए थो चओ हरि हरणाकश, हे बि चए थो पर केतिरो चए थो हरि, बस। शुरू भी उहो ई, एंड भी उते ई, बस। पंहिंजो अहम ॼाणाए करे मनाइण वारे खे हठी सॾिबो आहे, और हठ तमो गुण जो निशान आहे। राम और अहिड़े हठी पीउ मों तुख में तवसीर जो असर हेॾे बि आयो, पर हरि ताईं बीठो। हरणाकश इहो नालो रखियल आहे, उहो विनाश थी वेंदो, और हरि अस्थाई आहे। इन जे लाइ इहो जेको मज़बूती सॾिबी, इन जो नालो सतोगुणी आहे। इहा दृढ़ता आहे। हरि बस इन में दृढ़ बीठो आहे, और हो हठ करे तो चएसि तो हरि हरणाकश। आख़िर प्रकाश जे अॻियां तमो दॿिजी वेंदो, तमो प्रकाश खे न दॿाए सघंदो। राम राम राम। उन हरि जे प्रताप इहो थियो
जो उन जो शरीर जेको विनाश आहे हर हिक जो थींदो, उहो शरीर बि अमर थी वियो। हरणकश न जपण जे करे के उहो अंधारो इहो धिको थो ॾिवाए, एॾी सज़ा थो ॾिवाए, हिनखे पहाड़ तां सटियो वञे, हेठि ॼण पछम ते पियो अचे। 5 वर्ष जो बालक आहे, पाणी में ॿोड़ायोसि, उन जे कंठे ते रखियो आहे, बाहि में साड़ायोसि, अञा ताईं निशान उन सचाई प्रभु जी यादि जो उहो धागो बची थो वञे, बाहि में पकल रोट पची थो वञे, धागो ईअं ई पियो आहे। प्रहलाद खे उहा मथां उहा दुशालो पइजी वियो। श्री राम न बाहि साड़े सघी, न पाणी ॿोड़े सघियो प्रभु जे सिमरन खे, प्रभु जी यादि खे। इहा सची दया आहे। दया चवण सां थी कान वेंदी आहे, उहा थी वेंदी आहे। हर सिमरन कर भगत प्रगटाए, बसि ॿियो कंहिंजा नाला खणो, इहो हिकिड़ो ई खणो था। भगत प्रगटाए और हर सिमरन लग बेद पाए। जाथों इन भगवान जे नाले खे जपण जी मज़बूती मिले थी, स्पष्टी मिले थी, उहा वेदोक्त ज्ञान मां। असांजा आदि धर्म ग्रंथ आहिनि वेद। त वेद बि कीअं प्रकट थिया? ब्रह्मा खे नारायण भगवान नाभि मां उहा नड़ी ॿार प्रकट थिए, उनमें फूल थियो, उनमें ब्रह्मा प्रकट थियो। पर वरी जे हीअं ई सॼो निहारे त जलमई लॻी पई आहे, फूल में वेठो आहे त हेठि नज़र न वियसि, या नड़ी कंहिं निकिती आहे, जंहिंजे करे मां प्रकट थियो आहियां। त अहम पैदा थियुसि, आकार जो अहम मां आहियां। या ब्रह्मा में ई आहे त असांजी ब्रह्मा जी रजोगुण हीअ सृष्टि पैदा कयल, असां में कीअं न ईंदो? राम जेके उन में अंश आहिनि उहे सभु असां में ईंदा, पर कीअं दॿिया रहनि। जॾहिं ईअं ॾिठईं तॾहिं भॻवान थोरो श्वासन खे अंदरों दॿायसि, साहु मुंझण लॻुसि। हिते ख़बर पियसि मां न आहियां, पर काई ॿी शइ आहे जेका मुंहिंजे साह खे हलाए थी। उन नड़ी में आणे विधांसि, हज़ारे वरिया तप कयो अथई, पुराणनि में लिखियल आहे। उन तप खां पोइ उनखे संकल्प सृष्टि, जंहिं लाइ ब्रह्मा खे पैदा कयो वियो, आदि ब्रह्मा सृष्टि जो रचत आहे, वरी उन खां रचाएं, उनखे संकल्प सृष्टि जो अनुभव कराएं अंदर में। तंहिंखां पोइ चइनि ब्राह्मणनि, हिकु हिकु ब्राह्मण उनखे ध्यान में हाणे अनुभव करे हिकु हिकु असांखे वेद ॾिनो। चइनि ब्राह्मणनि श्री राम, जिन खे 4 ऋषि सॾियो वियो। हर सिमरन लॻे वेद उपाए। हरि जे सिमरन सां हे वेद प्रकट थिया, संकल्प सृष्टि अंदर उन्हनि खे शक्ति मिली। और चइनि ऋषिनि खे बि प्रभु जी यादि में उन अनुभव में इहो प्रकट थियो। हर सिमरन लॻ वेद उपाए, हर सिमरन भये सिद्ध जति दाते। सिद्ध पुरुष साधनाऊं करे करे सिद्ध थिया, उहे बि सिमरन जी शक्ति जे करके। प्रभु जी यादि में हुननि खे जेका साधनाउनि में कष्ट थींदा आहिनि, उहो हुनखे न सताईंदो। जिन खे कष्ट सताईंदो उहो साधना कीअं करे सघंदो? राम। पर साधना में कष्ट न सताए, जीअं शेवा आहे, संतनि जे दरनि जूं शेवाऊं थियनि थियूं, उन खे न सताईंदियूं। जिन खे उन संत जो ध्यानु हूंदो, प्रभु जे हृदय में यादगिरी हूंदी। असांजो शरीर ऋणी आहे, संतनि जो जंहिंमां असांखे ज्ञान मिले थो, त विशंभम कुटुंबम, गीता जो ज्ञान मिले थो संतनि मां, भगवान मां। उहो समझी करके असां समाज जी शेवा में लॻासीं, असां देश जी शेवा में लॻासीं। राम। छड़ो ॾिसो, कुटुंब असांखे पालणो आहे, छड़ो इहो ई असांखे लक्ष्य अची थो वञे।
असांखे पहिरियों शरीर प्रभु जो है, श्वास अमानत मिलिया आहिनि, उन जे आसरे बॉडी खड़ी आहे। इन बॉडी खे असांखे उञ बुख कपिड़ो लटो ॾियणो आहे। राम उन बुख जे लाइ खाधो पीतो ॾियणो आहे, श्वास खे शरीर खे पुष्ट रखण लाइ, कार्य वठण लाइ। प्लस असांखे परिवार, त उनमें केॾा गर्मियूं सर्दियूं हे हो सहन करणियूं थियूं पवनि, तकलीफ़ महसूस ई नथी थिए। फर्ज़ जो पालन थिए थो, धर्म जो पालन थिए थो। श्री राम हर सिमरन भय सिद्ध जति, जति लक्ष्मण जति, राम जो सदाई ध्यान आहे। बस भाव जो फर्ज़ पालणो आहे, भाव खे अकेलो न छॾणो आहे। भाव सां गॾु सीता पंहिंजे धर्म पालण लाइ वञे थी, सीता पोयों हले थी, अड़े पोयों कोई दुष्ट अची वञे, भाव केतिरो पोयों तकींदो। राम उनखे संभालणु आहे, पोयों शेवक खपे। स्त्री चोलो आहे, वन में वञनि था, उनखे आराम कंदा, उनखे उन कष्टनि जो असर न थियो। बस राम जी यादगिरी हुजण सां उनजे श्री राम कोई सीरझणो कोन पवंदो आहे याद जे लाइ। जति दाते दाते जंहिंखे साईं अंदरि, हे साईं मूंखे ॾिनो आहे, मुंहिंजी चाहण सां मूंखे छा मिली सघंदो आहे। जेकॾहिं चाहण सां असांखे सुख मिले, मान मिले, धन मिले, त पोइ दुनिया में काई कमी न रहे। राम माध्यम आहे, तो संकल्प उथायो, बुद्धि निश्चय कयो, चित चिंतन कंदो, शरीर पंहिंजो कर्म कंदो, जेकी मिलणो हूंदो मिलंदो। राम ज़रूर तुंहिंजी चाह थी जेकी तोखे मिलियो, पर सभु चाहण सां मिली वञे तो दातार जिन इहो सम्झो मूंखे केरु ॾेई रहियो आहे, जो मां ॾेई रहियो आहियां, मूंखे अहंकार पैदा थिए। सचा दाता उहे ॻणिया वेंदा आहिनि। इहे बि सिमरण जे सदके, प्रभु जी याद जे सदके। दाता सबको देत है, पेखत है दिन रहन, लोक नाम मेरो कहे तांते नीचे नयन। रहमन चए थो, काथों तूं सिखियो जो हेठि मुंहुं करे चइनि दरवाज़नि ते ॾेई रहियो आहियां। चए मां कहिड़ो ॾियां थो, इन लाइ मुंहिंजी अखियूं हेठनि मथां लोक मुंहिंजो नालो चवनि। साईं सभिनी खे ॾेई रहियो आहे। श्री राम हर सिमरन भय सिद्ध जति दाते, हर सिमरन नीच चह कुंट जाते। हर सिमरन हरि जे सिमरण में लॻा, केर केर लॻा। कबीर साहब केर हुयो, जुलाहो, जंहिंखे असांजे राधा स्वामी मत परम संत सॾे छॾियो। नीच जात जोलाहारा, भयो गुनीय गहीरा। एॾो गुणी थियो, एॾो गहरो हलियो वियो, एॾो हलियो वियो जो 6 लख शब्द कबीर साहब जा प्रगट थी आया। राम विश्व जा टिकाट थियलनि। हर सिमरन भय नीच चह कुंट, चैनी कुंडन में अॼु कबीर साहब, रजनीश अमेरिका में कबीर साहब खे पहुचाए छॾियो। श्री राम कबीर साहब नीच चह कुंड जाते। रविदास मायावती वैया बनारस, रविदास जे जन्म ॾींहं ते 60 किलोमीटर जी उतां पालकी आई आहे रविदास जी तस्वीर रखण जे लाइ काशी में, और डिक्लेयर करे आई उते। छा चई आई, जेॾो काशी जो मंदिर ठहियल आहे, अहिड़ो मंदिर रविदास जो ठहंदो। हा श्री राम केर नामदेव, जंहिंजी बाणी गुरु ग्रंथ साहिब में चढ़ियल आहे। सहनो केर, सदनो केर, हर सिमरन नीच कंवर राम केर, कंवर कोहरी। अरे जेठो केर, जंहिंजा लाहौर में कोहर विकणजनि न, उहो वीचारो गोइंदवाल वञी, ॻोठ में वञी करे कोहर विकणे। परे खां ब्राह्मण खे चयो, न्याणी जवान थी आहे, घर ॾिसी आहे। चयो तो साईं एतिरो ॿार हुजे? चई बसि इहो ई।
कोई भी विश्व में धर्म स्थल अमृतसर दरबार सां कोई भेट करे, छा त 3 बजे ख़ल्क उथी करके सर्दी जे ॾींहनि में भी लठ ॾिनी थी वञे पई, ख़ल्क दर्शन ते अचे ते 3 बजे कोई भेट करे ॾेखारे विश्व में। राम वो जेठो कोहरी अज रामदास गोल्डन टेम्पल विश्व विख्यात लखन जो भंडारो थो हले रोज, हुजन पिया अरबन जा मंदिर छो न हुजन पिया ॾिसण वारा, पर जाते पानी भी न मिले, छा मंदिर आ, छा तकणो आहे अहिड़े मंदिर खे। श्री राम। मन जी खुराक मिले थी, संगीत भंडारो मिले थो। हर सिमरन नीच कुंट चौ कुंट जाते, हर सिमरन धारी सब धरना, हर सिमरन धारी सब धरना। हरि जे सिमरन जे प्रताप करके हे धरना संतन जे करे हे सृष्टि हली रही आहे। न त आशा तृष्णा असांखे जलाए, रगड़ा झगड़ा अदला बदली संत असांखे सहण जो माइदो न सेखारींदा। बात सहंदे लहंदे इहो न सेखारींदा अचना, न सेखारींदा संत अचना। खिम्या जो गुण मूल धर्म जी बुनियाद असांजो। गुरमुख प्यारो बुद्ध जी वेठा हो, दुनिया कॾो को ख़त्म थियल हुजे हा, तबाही में हुजे हा। अॼु ॾिसण में न अचे हा दुनिया जे करे संत असांखे सब्र जो रस्तो न सेखारीनि हा। इहा गंदी बदिले जी भावना जे करे असांखे संत इहे पुछणायूं आहिनि असांखे छॾियऊं। राम राम। बढ़िया संत दादा दर्शन हिते जी छा थो चए, मिसाल पियो ॾे अमेरिका जो। कीअं बदिले जी भावना पुछड़ाई आहे, चई अमेरिका जा हे 2 थिया, हुन मोट कई अफगानिस्तान जी हेॾी तबाही थी, तालिबान उते ई खड़ो आहे। हज़ारे माण्हू हे थियो अफगानिस्तान जो हेॾो कुझु थियो, त पंहिंजी जाइ ते खड़ो आहे, मिलियो बि छा हिन महिल ताईं। वॾो उदाहरण ॾेई आयो बाबा, या पुछड़ाई छॾियो, इहे संत सेखारींदा। जेको वॾे में वॾो दुनिया में संत नालो ॿुधो था, दुनिया उन सां ओतिरी टकरी आहे। या सहन शक्ति न, वरी उहे शिष्य बणिया, ईसा जा हुजनि, मूसा जा हुजनि, जंहिं बि संतनि जा हुजनि। श्री राम। आद अंत सां संत सज्जन सां जग जो झेड़ो थींदो आहे भाई टेऊंराम साहब। हर सिमरन धारी सब धरना। संत न होते जगत में जल मरता संसार, आशाऊं तृष्णाउन का। संतोष जो धन संत चंदा जेकी अथी, प्रापत खे प्रापत समझ। इन जहिड़ो कोई सचो धन कोन्हे। संतोषी सदा सुखी। श्री राम। ॿियो पासो वठूं, जॾहिं भगवान धरती प्रकट कई पुराण कथा, धरती खे शेषनाग खे चयो वियो, तूं हे धरती जो बार खण। चयो साईं हे धरती जो बार मां, चई तूं मुंहिंजो सिमरण कर। श्री राम। लिखनि था शेषनाग खे 1000 मुंहं आहिनि, हिकु मुंहं में 2 फणियूं आहिनि, माना 2000 फणियूं आहिनि। उन सां भगवान जो नओं नालो वठे थो। छा चई, जॾहिं मुंहिंजो नालो पूरो थियो तॾहिं तो ते धरती जो भार ईंदो, अञा त बीठा आहियूं, भगवान जाने। श्री राम। हर सिमरन धारी सब धरना, सिमर सिमर हर कारण करना। ये कारण पाण प्रभु ठाहियो, पंहिंजी यादि में पंहिंजो ख्याल उथियुसि। श्री राम। वरी उनखे संभाले रहियो आहे, पालना करे रहियो आहे, समापन करे रहियो आहे। धारी सब धरना, कारण सिमर सिमर हर कारण करना। हर सिमरन कियो सगल अकारा, सगल अकारा। हर सिमरन में आप निरंकारा। हरि सिमरन में श्री राम। बस प्रभु जी याद में कोई आकार जो वास्तविक कोन्हे। सोहम मां उहो आहियां, बस अंदर बणियो रहे, उनजी यादगिरी रहे तूं केरु आहीं। तूं अटल तख़्त ते अची वहीं, व्यक्ति वस्तु जी गुलामी खां मथे हटी वहीं। राम।
निरंकार अची वियो, जेके मिले वाह वाह। श्री राम। प्रभु जे ॾिनल मन तन मां बुद्धि मां निश्चय मां जेके प्रभु बख्शो आहे उनखे प्रक्रिया में आणणो आहे। बस तूं मालिक थी रहो। हर सिमरन में आप निरंकारा, पर कर कृपा जिस आप बुझाया। जंहिंखे पंहिंजी कृपा करे प्रभु इहा बूझ ॾे, इहा बूझ ॾे। तुंहिंजो तोसां गॾु आहे, पंहिंजो पाण मां पाण खे पाए। जिन पातो आहे सिर्फ़ उन्हनि जो माध्यम वठणो आहे। गुरुनि जो गुरु आत्म देव आहे, परमात्मा आहे। हिन 12 गुरु खे धारण करके उन में वो रस्तो वठी करके श्री राम पंहिंजो पाण में पाण खे पाए। कर कृपा जिस आप बुझाया, नानक गुरमुख हर सिमरन तिन पाया। गुरमुख थींदे, गुरमुख थींदे, गुरुनि जी कृपा वठंदे। ॾिठो से किन महान पुरुषनि खे, प्यारे खे मथो टेकियो, चयो अबा नाम चित रहे। छा बख़्शिश कयूं? सदा नाम चेते रहे, गुरु चेते रहे, नाम चेते रहे, कर्ता चेते रहे। बस सदा चिंतन। असांजी सिंधी में कहावत आहे, नाम चित बेड़ा बने। बस नाम चित, हा बेड़ो सदा कंठे लॻंदो ईंदो। सदा नाम जो चिंतन रहे पियो। कर कृपा जिसा बुझाया, जंहिंखे प्रभु कृपा करे या बूझ ॾे, उहा बूझ मिलंदी काथों? नानक गुरमुख गुरनि जे संग मां, जिन्हनि ज्ञान खे पातो आहे। सिमरन तिन पाया। बस संतनि जे संग में वेहो वञी। सॼी पूजा पाठनि जो, सभिनी धार्मिकनि कार्यनि जो फल आहे शांति। तुंहिंजे मन खे एकाग्रता अची वञे। संत जे दर्शन सां ई शांति अची वेंदी। संत जो सत्संग मां विवेक मिलंदो, छा तोखे करणो आहे, छा न करणो आहे। इहा मन खे गति मिलंदी आहे। हिनखे ग्रहण करणो आहे, हिनखे त्याग करणो आहे। हे सत्य आहे, हे असत्य आहे, धर्म आहे, अधर्म आहे, हे भलो आहे, बुरो आहे। हिन जो फल तोखे दुख ॾींदो, हे सुख ॾींदो। राम। तंहिं लाइ संत जे दर्शन सां ई शांति आहे। पोइ जेका रस्तो ॾियनि ज्ञान जो, उनखे गति में आणे करके तूं परम गति खे पाए। सुख मनी सुख अमृत प्रभु नाम। सुखनि जी मणी, सुख जो साधन ज्ञान आहे। जेतिरो भरपूर हृदय में ज्ञान हूंदो, उन जो ध्यान रहे। श्री राम। प्रभु के सिमरन ज्ञान ध्यान तत् बुध। उन ज्ञान खे जेतिरो जेतिरो ध्यान में आणिबो वेंदो, जेतिरो ध्यान में, छो जो परपक्ता ज्ञान जे ध्यान में आहे, त पाणे तत्व ज्ञान प्रकट थींदो। बस उन में पाण खे स्थिर रखी करके जीवन के सफल बनायो। भगत जना के मन विश्राम। भक्तन जे मन में सदाई नाम के धारण करके सदाई विश्राम रहे तो। अहिड़ी प्रभु कृपा करे। सही संत प्यारे मेल जन मिलिया, तेरा नाम चितावे और तू ही चितावे। बस नाम चितायो जन तू चिताए। सतनाम सत श्री राम। सत श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय श्री राम जय राम जय जय राम। 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 राम जय राम जय जय राम। राम जय राम जय। राम कृष्ण भगवान बोल गुरु नानक देव। सखी बाबा दाराम साहिब। सर्व संतन महात्मा, सर्व संतन को पहले आयो लाल कयो झूले। साधो बोलो।